पीर ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त नादरा मिले जी नाइली औरतुनि जो एहतजाज। औरतुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नादरा इंचार्ज ऐं अमलो जे अवाम सां इंता दर्जे जी किरियल ॿोली था ॻाल्हाइनि। हर माण्हू सां संदसि रवैयो इंताई गैर संजीदा ऐं गारेल ब्रिगेड वारी आहे। पीर जो ॻोठ में नादरा ऑफिस खुलण खां पोइ असां सोचियो हो त हाणे सभु आसानी थींदी, पर ही इंचार्ज त रोज़ सभई माण्हुनि खे लाइन में बीहारे थो ऐं सिर्फ़ चंद माण्हुनि जा ई कार्ड ठहनि था। बक़ाया सभु औरतूं बुज़ुर्ग ऐं ॿार गरम ॾींहं में बीठा आहिनि। ऑफिसर साहब सिफारिश जे रहम करम ते आहे। संदन वधीक चयो त पाकिस्तान नादरा डायरेक्टर नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे ऐं पाकिस्तान हुजण जो हक़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।